अस्सलाम वालेकुम। सिंध टीवी न्यूज़ में भली कार मां आहियां यासिर अब्बासी। हेडलाइंस समां ॾिठियूं। बुलेटिन जी शुरुआत में ज़िक्र कंदासीं सुप्रीम कोर्ट पंजाब जे वॾे वज़ीर जे मामले ते परवेज़ इलाही जी दरख़्वास्त ते पंजाब असेंबली जे डिप्टी स्पीकर खे 2 वॻे तलब करे वरितो आहे। चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान जस्टिस उमर अता बंदियाल जी सरबराही में 3 रुकनी बेंच चौधरी परवेज़ इलाही जी दरख़्वास्त ते ॿुधणी कई आहे। ॿुधणी जी शुरुआत ते चीफ जस्टिस उमर अता बंदियाल चयो त हू डिप्टी स्पीकर खे ज़ाती तौर ॿुधणु चाहिनि था। हू चूंड जो समूरो रिकॉर्ड पाण सां खणी अचे। डिप्टी स्पीकर अची पंहिंजे मौक़िफ़ जो बचाव करे ऐं वज़ाहत करे। जस्टिस उमर अता बंदियाल चयो त परेशान न थियो, इहो सिर्फ़ क़ानूनी सवाल आहे। यादि रखो त अहिड़ा केस नातजुर्बेकारीअ सबबि पेश ईंदा आहिनि। इहो मामिलो तशरीह सां वधीक सम्झण जो आहे। अदालत पंजाब जे वॾे वज़ीर हमज़ा शहबाज़ खे नोटिस जारी कंदे डिप्टी स्पीकर दोस्त मज़ारी खे 2 वॻे तलब करे वरितो आहे। तव्हांखे आगाह कयूं पिया सुप्रीम कोर्ट पंजाब जे वॾे वज़ीर जे मामले ते परवेज़ इलाही जी दरख़्वास्त ते पंजाब जे असेंबली जे डिप्टी स्पीकर खे 2 वॻे तलब करे वरितो आहे। चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान जस्टिस उमर अता बंदियाल जी सरबराही में 3 रुकनी बेंच चौधरी परवेज़ इलाही जी दरख़्वास्त ते ॿुधणी कंदी। ॿुधणी जी शुरुआत ते चीफ जस्टिस उमर अता बंदियाल चयो त हू डिप्टी स्पीकर खे ज़ाती तौर ॿुधणु चाहिनि था। हू चूंड जो समूरो रिकॉर्ड पाण सां गॾु खणी अचे। डिप्टी स्पीकर अची पंहिंजे मौक़िफ़ जो बचाव करे ऐं वज़ाहत करे। जस्टिस उमर अता बंदियाल चयो त परेशान न थियो, इहो सिर्फ़ क़ानूनी सवाल आहे। यादि रखो त अहिड़ा केस नातजुर्बेकारी सबबि पेश ईंदा आहिनि। इहो मामिलो तशरीह सां वधीक सम्झण जो आहे। तव्हांखे आगाह कयूं पिया सुप्रीम कोर्ट पंजाब जे वॾे वज़ीर जे मामले ते परवेज़ इलाही जी दरख़्वास्त ते पंजाब असेंबली जे डिप्टी स्पीकर खे 2 वॻे तलब करे वरितो आहे। तव्हांखे आगाह कयूं पिया सुप्रीम कोर्ट पंजाब जे वॾे वज़ीर जे मामले ते परवेज़ इलाही जी दरख़्वास्त ते पंजाब असेंबली जे डिप्टी स्पीकर खे 2 वॻे तलब करे वरितो आहे। चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान जस्टिस उमर अता बंदियाल जी सरबराही में 3 रुकनी बेंच चौधरी परवेज़ इलाही जी दरख़्वास्त ते ॿुधणी कई। तव्हांखे आगाह कंदा हलूं त हीअ ॿुधणी पंजाब जे सुप्रीम कोर्ट लाहौर रजिस्ट्री में थियणी आहे, जिते डिप्टी स्पीकर खे 2 वॻे तलब कयो वियो आहे। सुप्रीम कोर्ट लाहौर रजिस्ट्री में पंजाब जे वॾे वज़ीर जे मामले ते परवेज़ इलाही जी दरख़्वास्त ते पंजाब असेंबली जे डिप्टी स्पीकर खे 2 वॻे तलब करे वरितो आहे। चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान जस्टिस उमर अता बंदियाल जी सरबराही में 3 रुकनी बेंच चौधरी परवेज़ इलाही जी दरख़्वास्त ते ॿुधणी कंदी। ॿुधणी जी शुरुआत ते चीफ जस्टिस उमर अता बंदियाल चयो त हू डिप्टी स्पीकर खे ज़ाती तौर ॿुधणु चाहिनि था। हू चूंड जो समूरो रिकॉर्ड पाण सां गॾु खणी अचे। डिप्टी स्पीकर अची पंहिंजे मौक़िफ़ जो बचाव करे ऐं वज़ाहत करे। जस्टिस उमर अता बंदियाल चयो त परेशान न थियो, इहो सिर्फ़ क़ानूनी सवाल आहे। यादि रखो त अहिड़ा केस नातजुर्बेकारी सबबि पेश ईंदा आहिनि। इहो मामिलो तशरीह सां वधीक सम्झण जो आहे। अदालत पंजाब जे वॾे वज़ीर हमज़ा शहबाज़ खे नोटिस जारी कंदे डिप्टी स्पीकर खे 2 वॻे तलब करे वरितो आहे। केस सुप्रीम कोर्ट लाहौर रजिस्ट्री में ॿुधणी हेठि आहे। वधीक तफ़सील मालूम कंदासीं। ब्यूरो चीफ गौहर घांगरो असां सां लाइन ते मौजूदु आहे। गौहर, वॾे वज़ीर जे मामले ते परवेज़ इलाही जी दरख़्वास्त ते पंजाब असेंबली जे डिप्टी स्पीकर खे 2 वॻे तलब कयो वियो आहे। केस लाहौर सुप्रीम कोर्ट रजिस्ट्री में ॿुधणी हेठि आहे। छा तफ़सील आहिनि? जी, पंजाब जे वॾे वज़ीर चूंड जे हवाले सां चौधरी परवेज़ इलाही जी जेका दरख़्वास्त हुई सुप्रीम कोर्ट उन ते ॿुधणी करे रही आहे। जॾहिं त ॿुधणी दौरान सभ खां पहिरियां धुरनि खे नोटिस जारी कयो आहे, जंहिंमें हमज़ा शहबाज़ शरीफ़ ऐं डिप्टी स्पीकर खे नोटिस जारी कयो आहे ऐं वज़ाहत तलब कई आहे त हीअ जेको दरख़्वास्त गुज़ार पंहिंजी प्ली पेश कई आहे सुप्रीम कोर्ट ऑफ पाकिस्तान में, उन्हनि जी उन हवाले सां कहिड़ी वज़ाहत आहे। हिक मौक़े ते चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान उमर अता बंदियाल रिमार्क्स ॾींदे चयो त चौधरी परवेज़ इलाही खे घबराइण जी ज़रूरत कोन्हे। नातजुर्बेकारी जे सबबि कुझु शयूं थी वेंदियूं आहिनि, कॾहिं कॾहिं कुझु के क़ानूनी नुक़्ता हूंदा आहिनि, पर सुप्रीम कोर्ट जेको आहे उहो आइन जी तशरीह जे लाइ हिकु मुनासिब फोरम आहे ऐं सुप्रीम कोर्ट ऑफ पाकिस्तान को बि कंफ्यूजन आहे उहा दूर कंदी ऐं इंसाफ़ जा जेके तक़ाज़ा आहे उहे पूरा कया वेंदा। जॾहिं त हिन वक़्तु पंजाब जे वॾे वज़ीर हमज़ा शहबाज़ खे नोटिस जारी थी चुको आहे, जॾहिं त डिप्टी स्पीकर खे नोटिस जारी थी चुको आहे। जॾहिं त चीफ जस्टिस उमर अता बंदियाल जो चवणु हो त डिप्टी स्पीकर खे पर्सनली अची पेश थियणु खपे ऐं इन हवाले सां जेका हुन रूलिंग ॾिनी आहे इन हवाले सां हू वज़ाहत करे। जी ठीकु आहे गोहर, महिरबानी तफ़सील ॾियण लाइ। सुप्रीम कोर्ट पंजाब जे वॾे वज़ीर जे मामले ते परवेज़ इलाही जी दरख़्वास्त ते पंजाब असेंबली जे डिप्टी स्पीकर खे 2 वॻे तलब करे वरितो आहे।
चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान जस्टिस उमरता बंदयाल जी सरबराही में 3 रुकनी बेंच चौधरी परवेज़ इलाही जे दरख्वास्त ते ॿुधणी कंदी। आगाह कयूं पिया नाज़रीन, सुप्रीम कोर्ट पंजाब जे वॾे वज़ीर जे मामले ते परवेज़ इलाही जी दरख्वास्त ते पंजाब असेंबली जे डिप्टी स्पीकर खे 2 वॻे तलब करे वरितो आहे। चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान जस्टिस उमरता बंदयाल जी सरबराही में 3 रुकनी बेंच चौधरी परवेज़ इलाही जी दरख्वास्त ते ॿुधणी कई। ॿुधणी जी शुरूआत ते चीफ जस्टिस उमरता बंदयाल चयो त हू डिप्टी स्पीकर खे ज़ाती तौर ॿुधणु चाहिनि था। हू चूंड जो समूरो रिकॉर्ड पाण सां गॾु खणी अचे। डिप्टी स्पीकर अची पंहिंजे मौक़िफ़ जो बचाव करे वज़ाहत करे। जस्टिस उमरता बंदयाल चयो त परेशान न थियो, इहो सिर्फ़ क़ानूनी सवाल आहे। यादि रखो त अहिड़ा केस ना तजुर्बेकारी सबबि पेश ईंदा आहिनि। इहो मामिलो तशरीह सां वधीक सम्झण जो आहे। अदालत पंजाब जे वॾे वज़ीर हमज़ा शहबाज़ खे नोटिस जारी कंदे डिप्टी स्पीकर दोस्त मज़ारी खे 2 वॻे तलब करे वरितो आहे। तव्हांखे ख़बर ॾियूं पिया त सुप्रीम कोर्ट पंजाब जे वॾे वज़ीर जे मामले ते परवेज़ इलाही जी दरख्वास्त ते पंजाब असेंबली जे डिप्टी स्पीकर खे 2 वॻे तलब करे वरितो आहे। चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान जस्टिस उमरता बंदयाल जी सरबराही में 3 रुकनी बेंच चौधरी परवेज़ इलाही जी दरख्वास्त ते लाहौर सुप्रीम कोर्ट रजिस्ट्री में ॿुधणी कई। ॿुधणी जी शुरूआत ते चीफ जस्टिस उमरता बंदयाल चयो त हू डिप्टी स्पीकर खे ज़ाती तौर ॿुधणु चाहिनि था। हू चूंड जो समूरो रिकॉर्ड पाण सां गॾु खणी अचे। डिप्टी स्पीकर अची पंहिंजे मौक़िफ़ जो बचाव करे ऐं वज़ाहत करे। जस्टिस उमरता बंदयाल चयो त परेशान न थियो, इहो सिर्फ़ क़ानूनी सवाल आहे। यादि रखो त अहिड़ा केस ना तजुर्बेकारी सबबि पेश ईंदा आहिनि। इहो मामिलो तशरीह सां गॾु वज़ाहत जो बि आहे। तव्हांखे आगाह कयूं पिया, अदालत पंजाब जे वॾे वज़ीर हमज़ा शहबाज़ खे नोटिस जारी कंदे डिप्टी स्पीकर दोस्त मज़ारी खे बि 2 वॻे तलब करे वरितो आहे। सुप्रीम कोर्ट पंजाब जे वॾे वज़ीर जे मामले ते परवेज़ इलाही जी दरख्वास्त ते पंजाब असेंबली जे डिप्टी स्पीकर खे 2 वॻे तलब करे वरितो आहे। चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान जस्टिस उमरता बंदयाल जी सरबराही में 3 रुकनी बेंच चौधरी परवेज़ इलाही जी दरख्वास्त ते ॿुधणी कई आहे। ॿुधणी जी शुरूआत ते चीफ जस्टिस उमरता बंदयाल चयो त हू डिप्टी स्पीकर खे ज़ाती तौर ॿुधणु चाहिनि था। डिप्टी स्पीकर अची पंहिंजे मौक़िफ़ जो बचाव करे ऐं वज़ाहत करे। जस्टिस उमरता बंदयाल चयो त परेशान न थियो, इहो सिर्फ़ क़ानूनी सवाल आहे। यादि रखो त अहिड़ा केस ना तजुर्बेकारी सबबि पेश ईंदा आहिनि। इहो मामिलो तशरीह सां वधीक सम्झण जो आहे। तव्हांखे आगाह कयूं पिया नाज़रीन त सुप्रीम कोर्ट पंजाब जे वॾे वज़ीर जे मामले ते परवेज़ इलाही जी दरख्वास्त ते पंजाब असेंबली जे डिप्टी स्पीकर खे 2 वॻे तलब करे वरितो आहे। ॿुधणी जी शुरूआत ते चीफ जस्टिस उमरता बंदयाल चयो त हू डिप्टी स्पीकर खे ज़ाती तौर ॿुधणु चाहिनि था। हू चूंड जो समूरो रिकॉर्ड पाण सां खणी अचे। डिप्टी स्पीकर अची पंहिंजे मौक़िफ़ जो बचाव करे ऐं वज़ाहत करे। जस्टिस उमरता बंदयाल चयो त परेशान न थियो, इहो सिर्फ़ क़ानूनी सवाल आहे। यादि रखो त अहिड़ा केस ना तजुर्बेकारी सबबि पेश ईंदा आहिनि। इहो मामिलो तशरीह सां वधीक सम्झण जो आहे। अदालत पंजाब जे वॾे वज़ीर हमज़ा शहबाज़ खे नोटिस जारी कंदे डिप्टी स्पीकर दोस्त मज़ारी खे बि 2 वॻे तलब करे वरितो आहे। सुप्रीम कोर्ट पंजाब जे वॾे वज़ीर जे मामले ते परवेज़ इलाही जी दरख्वास्त ते पंजाब असेंबली जे डिप्टी स्पीकर खे 2 वॻे तलब करे वरितो आहे। चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान जस्टिस उमरता बंदयाल जी सरबराही में 3 रुकनी बेंच चौधरी परवेज़ इलाही जी दरख्वास्त ते ॿुधणी कई आहे। ॿुधणी जी शुरूआत ते चीफ जस्टिस उमरता बंदयाल चयो त हू डिप्टी स्पीकर खे ज़ाती तौर ॿुधणु चाहिनि था। हू चूंड जो समूरो रिकॉर्ड पाण सां गॾु खणी अचे। डिप्टी स्पीकर अची पंहिंजे मौक़िफ़ जो बचाव करे ऐं वज़ाहत करे। जस्टिस उमरता बंदयाल चयो त परेशान न थियो, इहो सिर्फ़ क़ानूनी सवाल आहे। यादि रखो अहिड़ा केस ना तजुर्बेकारी सबबि पेश ईंदा आहिनि। इहो मामिलो तशरीह सां वधीक सम्झण जो आहे। इन बाबति वधीक तज़िये ऐं तफ़सील मालूम करण जे लाइ असां राब्तो कयो आहे। सिंध टीवी न्यूज़ एंकर पर्सन मेराज हबीब जमाली असां सां टेलीफोन लाइन ते मौजूदु आहे। मेराज, अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम।
मिराज हबीब, परवेज़ इलाही जी दरख़्वास्त ते पंजाब असेंबली जे डिप्टी स्पीकर ऐं वज़ीर खे हमज़ा शहबाज़ खे नोटिस जारी कया विया आहिनि लाहौर रजिस्ट्री पारां। छा चवणु चाहींदा इन सॼी सूरत हाल ते? मां बिल्कुलु यासिर, जेका काल्ह असां सूरत हाल ॾिठीसीं ऐं उन वक़्तु जॾहिं चौधरी शुजात पारां ख़त लिखियो वियो डिप्टी स्पीकर खे, जंहिंमें हुन पारां ॼणायो वियो हो त जेके बि काफ लीग जा MPs आहिनि उहे परवेज़ इलाही खे वोट ॾींदा। उन बाद मोनिस इलाही जो बि हिकु ख़त साम्हूं आयो, जंहिंमें मोनिस इलाही उहो ख़त शेयर कयो जेको पार्लियामानी पार्टी जो इजलास थियो हुयो काफ लीग जी। हुन में इहो फ़ैसिलो कयो वियो त परवेज़ इलाही काफ लीग तरफ़ां नामज़द कयल उम्मीदवार आहे। त इहे ॿ शयूं जंहिं वक़्तु साम्हूं आयूं त उन वक़्तु ई इहा शइ वाज़िह थी चुकी हुई त हाणे मामिलो अदालतुनि ॾांहुं वञिणो आहे। हुन बाद असां ॾिठोसीं डिप्टी स्पीकर पारां जेका रूलिंग ॾिनी वई, उन में डिप्टी स्पीकर इहो ॿुधायो त काफ लीग जा जेके 10 वोट आहिनि उन्हनि खे डिप्टी स्पीकर पारां रद्द कयो वियो ऐं उन में डिप्टी स्पीकर इहो हवालो ॾिनो त सुप्रीम कोर्ट जो जेको फ़ैसिलो आहे उन में इहा शइ मेंशन थियल आहे। हाणे हिते 2-3 मामला हिन वक़्तु साम्हूं अचनि पिया। ज़ाहिर जेको काल्ह वारो मामिलो आहे उहो असांजे साम्हूं आहे। उन में असां ॾिठोसीं त कहिड़े तरीक़े सां कोशिशि कई वई ऐं ज़ाहिर ही जेका कोशिशि हुई हिन भेरे उहा असांखे ॿी धुर तरफ़ां नज़र आई, नून लीग ऐं इत्तेहाद तरफ़ां नज़र आई। पर जे ॿिए पासे जेके 2-3 शयूं काल्ह खां वठी साम्हूं आयूं आहिनि, वरी इन ई साॻिए ई मामले ते जेका वकीलनि जी राय आहे उहा बि असांखे विरहायल नज़र आई। साॻिए ई तरीक़े सां नून लीग जे PTI जो मौक़िफ़ बि असांखे विरहायल नज़र आयो ऐं ॿई पार्टियूं पंहिंजो मौक़िफ़ ॾींदे नज़र आयूं। जेको ही मामिलो हिन वक़्तु साम्हूं अचे पियो आर्टिकल 63A जे हवाले सां, हिन बाबति जेका दरख़्वास्त हुई उहा PTI जी ॾिनल हुई ऐं उन PTI जी दरख़्वास्त ते अदालत पारां फ़ैसिलो ॾिनो वियो हो। हाणे वरी हिते जेको मामिलो आहे उहो क्लियर इन जे करे न पियो थिए छो त अदालती फ़ैसिले जी ॿई धुरियूं पंहिंजे पंहिंजे मक़सद वारियूं जेके शिकवा आहिनि उहे साम्हूं रखनि पियूं ऐं मुसलसल रखनि पियूं। राति पोइ इन सॼे मामले ते PTI अदालत में वई ऐं राति तक़रीबन 2:30 बजे ताईं PTI जा जेके वकील हुआ, हसन न्याज़ी, फैसल चौधरी समेत मुख़्तलिफ़ वकील, उहे लाहौर रजिस्ट्री में मौजूदु हुआ ऐं उते उन्हनि खां दरख़्वास्त वसूल कई वई। जंहिंखां पोइ कुझु देरि अॻु में ॿुधणी थी आहे जंहिंमें डिप्टी स्पीकर खे घुरायो वियो आहे, पर उन में आम ॻाल्हि इहा आहे त उन में जेको चीफ जस्टिस पारां इहो पुछियो वियो आहे त किथे इहा शइ लिखियल आहे अदालती फ़ैसिले में त 63A जो फ़ैसिलो पार्लियामानी जेको पार्टी जो सरबराह आहे उहो ई कंदो। हाणे वरी इन मामले ते कंफ्यूजन नज़र अचे पई, पर जहिड़ो तकिड़ो बेंच ठहियो आहे ऐं जेके बेंच में असांखे मौज़ूज़ जज नज़र अचनि था ऐं जेको PTI जो कॉन्फिडेंस नज़र अचे थो, वरी साॻिए ई तरीक़े सां नून लीग जी जेका हिन वक़्तु खां ई परेशानी नज़र अचे पई, हिन मां इहा शइ वाज़िह आहे त वरी बि मामिलो बुरहान तरफ़ वेंदो ऐं वरी हिकु भेरो मामिलो ॿीहर इलेक्शन तरफ़ वेंदो। हाणे जेको इहे सभु शयूं आहिनि इहे वरी केतिरा ई सवाल पैदा कनि थियूं। ज़ाहिर माज़ी में PTI खे जेका एस्टेब्लिशमेंट खां घुर्बल सपोर्ट रही आहे, छा PTI खे हिन वक़्तु उहा सपोर्ट कंहिं ॿिए हंधा मिले पई ऐं जहिड़े तरीक़े सां फ़ैसिला साम्हूं अचनि पिया अदालतुनि जा, ख़ासि तौर ते मौजूदु अदालतुनि जा, उन ते नून लीग बि उनजो मुसलसल ज़िक्र करे पई ऐं थोरी देरि अॻु में ख्वाजा साद रफ़ीक पारां बि इनजो ज़िक्र कयो वियो आहे। जेका कशमकश वारी सूरत हाल मुल्क अंदरि आहे ऐं जेका बुरहान असां ॾिसूं पिया, इन जो नुक़सानु मजमूई तौर ते मुल्क खे थिए पियो। ज़ाहिर हिकु वॾो एलीट आहे जंहिंजा पंहिंजा मक़सद आहिनि, ॿिन्ही पासनि खां नून लीग हुजे या PTM हुजे या उन खां अलावा ॿियूं धुरियूं हुजनि, पर इन जो नुक़सानु वधि में वधि अवाम खे ई थिए पियो। ॾिसणो इहो आहे कुझु देरि खां पोइ 2 वॻे बि इजलास थियणो आहे, छा हुन में डिप्टी स्पीकर पेश थिए थो नथो थिए, मामिलो किथे वञी पहुचे थो, इहो 2 वॻे खां पोइ ख़बर पवंदी। ठीकु आहे मेराज हबीब, महिरबानी तवज़ीह करण जे लाइ। नाज़रीन, तव्हांखे आगाह कयूं पिया सुप्रीम कोर्ट पंजाब जे वॾे वज़ीर जे मामले ते परवेज़ इलाही जी दरख़्वास्त ते पंजाब असेंबली जे डिप्टी स्पीकर खे 2 वॻे तलब करे वरितो आहे। चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान जस्टिस सुमरता बंदयाल जी सरबराही में 3 रुकनी बेंच चौधरी परवेज़ इलाही जी दरख़्वास्त ते ॿुधणी कई आहे। ॿुधणी जी शुरूआत ते चीफ जस्टिस सुमरता बंदयाल चयो त हू डिप्टी स्पीकर खे ज़ाती तौर ॿुधणु चाहिनि था। हू चूंड जो समूरो रिकॉर्ड पाण सां गॾु खणी अचे, डिप्टी स्पीकर अची पंहिंजे मौक़िफ़ जो बचाव करे ऐं वज़ाहत करे। जस्टिस सुमरता बंदयाल चयो त परेशान न थियो, इहो सिर्फ़ क़ानूनी सवाल आहे। यादि रखो त अहिड़ा केस नातजुर्बेकार सूबे पेश ईंदा आहिनि। इहो मामिलो तशरीह सां वधीक सम्झण जो आहे। अदालत पंजाब जे वॾे वज़ीर हमज़ा शहबाज़ खे नोटिस जारी कंदे डिप्टी स्पीकर दोस्त मोहम्मद मज़ारी खे 2 वॻे तलब करे वरितो आहे।